Assalamualaikum. Maman Sidi Mitwar Babu Hala. Binne अखरनि बेटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिनि अखरनि ते चटा बेटी पार्ट नंबर 9। रात चंड जी आहे ख़ुशियुनि भरी रात आहे तुंहिंजो इंतज़ार आहे इक़रार आहे तकरार आहे बाग़नि में बहार आहे दिलनि में किथे आहे मुंहिंजा गुल गाफ़ुलाम गुलाब जो गुल खे पसंदि करण वारा जज़्बाती ऐं तमामु घणा गहरा हूंदा आहिनि पंहिंजे तारीफ़ ॿुधण लाइ घणा हर वक़्तु आज़मूद ऐं ज़ाहिर रहणु पसंदि कंदा आहिनि गुलाब जो गुल गाफ़ुलाम गुल मोटे जो गुल पसंदि करण वारा तमामु घणा हिसास माण्हू मोटे जे गुलनि सां इश्क रखंदा आहिनि पुरख़ुलूस ॿियनि जे एहसासात जो ख़्यालु रखण वारा मोटे जो गुल गाफ़ुलाम गुल गेडा जो गुल ज़िंदगीअ जे ॾुखनि सां हिन जो को वास्तो ई कोन हूंदो आहे ऐं न अहिड़नि ॻाल्हियुनि खे दिलि सां लॻाए वेहंदा आहिनि लाउबाली तबियत जा मालिक हूंदा आहिनि गुलगेडा जो गुल गाफ़ुलाम गुल ॾींहं जो राजा गुल अछे रंग जी उन गुल खे पसंदि करण वारा हद ताईं मज़हबी ख़्यालात जा मालिक हूंदा आहिनि पर सुकून माहौल खे पसंदि कंदा आहिनि गुल राजा जो गुल ॾींहं जे राजा जो गुल गाफ़ुलाम गुल रात जी राणी गुल पसंदि करण वारा ई माण्हू बेख़ुदिन मां ई पसंदि कंदा आहिनि ऐं पंहिंजी पाण में मगन बेपरवाह शोहरत जा ख़्वाहिशमंद हूंदा आहिनि रात जी राणी गुल गाफ़ुलाम गुल ॿिया बि घणा गुल आहिनि रंग रूप ऐं ख़ुसूसियात वग़ैरह वग़ैरह गुलनि बाबति में सभु कंहिंजी पंहिंजी पसंदि पंहिंजी हुअण हिननि चवणनि ते यकीन करणु घुरिजे न घुरिजे जी मुझे जेतिरो बुराईअ खां बचंदे ओतिरो फ़ाइदो पसंदि तूं सुहिणनि सलूकनि सां माज़ी पियो ॻोल्ही हाल ते हल अदब इख़लास मुस्तक़बिल तूं ॾिस सलूक ॿोल मां फ़ाइदो हासिल कर काफ़ुरे कर यार कुर्बदारियूं सजण तोखे पिया पुकारियूं पंहिंजो मोहड़ो ॾेखारियो ॾे दिलबर दिलदारियूं ईद ते अल्लाह अचु हाल अहवाल ओरियूं करार मिले रूह खे राहत मिले दिलि ख़ुशि थिए दिलि रुबा आहे त ख़ैर खणी ईद ते अचु अल्लाह फुचे अचु खन पल में ॻाल्हियूं करियूं सफ़ा ॾाढो ओनू आहे दिलि सारे पई ईद ते अचु